खाली थैंक यू नेहा असरानी ॿाहिरि त ॻाईंदी आहे कि असां वटि अॼु ऑफिशियली ॻाईंदी चई मां 3 गाना यादि करे आई आहियां हिन करे हाणे हलो त असांखे 3 गाना आहिनि और एक हिंदी गीत गाना वारी आहे मां प्रोफेसर नरेन इसरानी नेहा मुंहिंजी सिगिल थी तो नेहा जो पहिरियों गीत गाना वारी आहे मुंहिंजे पिताश्री जेके फाउंडर प्रिंसिपल हुआ विवेकानंद कॉलेज आहे उन्हनि जो लिखियल आहे जॾहिं हू तमामु तकलीफ़ में दर्द में हुआ तॾहिं ही भॼन लिखियो नेहा तव्हांजे साम्हूं पेश कयो।